THN न्यूज़। नाज़रीन, वगण खां ख़बर शामिल कयूं था त वगण लॻ यूसी चौधरी जे चेयरमैन जी सीट ते कामयाब थियण ते सरदार दानिश ख़ान तुनियो ऐं पीपल्स पार्टीअ जे अॻवान चीफ सरदार अल्ताफ़ हुसैन तुनियो खे चूंड खटण ते मुबारकुनि ॾियण जो सिलसिलो जारी। सिटी प्रेस क्लब वगण जो वफ़द कामरेड ग़ुलाम हुसैन मुगेरी जी अॻवानीअ में मोहम्मद बख्श ख़ासकेली, फ़तेह मोहम्मद कलोड़ो ऐं साजिद मुगेरी पहुची करे चूंडुनि में कामयाबीअ ते गुलनि जा हार पाराया। उन मौक़े ते चीफ सरदार अल्ताफ़ हुसैन ख़ान तुनियो चयो त इलाइक़े जो आवाम असां सां मुहबत करे थो ऐं अवाम असांखे सुठी मोट ॾेई कामयाबु करायो आहे। अवाम जे तकलीफ़ुनि जो अहसासु आहे, कोशिशि कंदासीं त अवाम जे उमेदुनि ते पूरो लहूं। जॾहिं त अमुन पसंदि आहियां, अमुन जी ॻाल्हि कंदो आहियां। हुन वधीक चयो त किरदार ते चूंड खटी आहे, पार्टी एतमाद करे ज़िम्मेवारी ॾिनी आहे, कोशिशि कंदुसि त अवाम जा बुनियादी मसाइला हल कयां।